या अय्युहल्लदीन आमनु कू अनफुसकुम व अहलीकुम नारा। ए ईमान वारो पंहिंजे पाण खे ऐं पंहिंजे घर वारनि खे जहन्नुम खां बचायो। सब खां पहिरियों पंहिंजी ज़ात जो हक़ आहे त असां पंहिंजे नफ़्स खे, पंहिंजे पाण खे, पंहिंजे वजूद खे, पंहिंजे जिस्म खे असां जहन्नुम जी बाहि खां बचायूं। उन खां बाद कंहिंजो हक़ आहे? पंहिंजी औलाद, वालिदैन, भाइरनि, मिटनि माइटनि जो हक़ आहे त असां उन्हनि खे बि कंहिं तरीक़े सां मस्जिद में आणियूं, अल्लाह जे अज़ाब खां बचायूं। व अहलीकुम नारा। ऐं जहन्नुम का मामूली शइ न आहे, जहन्नुम हिकु हक़ीक़त जो नालो। सोहणे मोहम्मद फरमायो, जहन्नुम जी बाहि दुनिया जी बाहि को 70% ज्यादा खतरनाक आहे। 70%। दुनिया जे अंदर भी तव्हां ॾिसो त का बाहि हल्की हूंदी आहे, का शिद्दत वारी हूंदी आहे। मसलन जेकॾहिं कंहिं माण्हू कंहिं कचिरे खे बाहि लाहे, पलाल खे बाहि लाहे, कंहिं गंद खे बाहि लाहे त उहा बाहि एतिरी शिद्दत वारी न हूंदी आहे, हल्की हूंदी आहे। पर जेकॾहिं इहो ई शख़्स कंहिं काठिन खे बाहि लाहे, कंहिं बुंडी खे बाहि लाहे त बुंडी वारी बाहि पलाल वारी बाहि खां ज़्यादा शिद्दत वारी हूंदी आहे, ज़्यादा गर्म हूंदी आहे। अॼुकल्ह त मशीनरी भी आहे, टेम्परेचर मालूम थींदो आहे, उन सां बि माण्हू मालूम करे सघे थो त कहिड़ी बाहि में ज़्यादा गरमाइश आहे, कहिड़ी थधी आहे। ऐं जेकॾहिं माण्हू इन खां वधीक ॾिसणु चाहे थो त पोइ जेके पहाड़नि मंझो पत्थर ऐं कोयला निकिरनि था, इन पत्थरनि ऐं कोयलनि वारी जेकी बाहि आहे, इहा काठी वारी बाहि खां बि ज़्यादा शदीद आहे। वरी जंहिं शइ सां बारूद ठहंदो आहे, उन्हनि में जेको मटेरियल इस्तेमालु थींदो आहे, उन्हनि जी बाहि काठी जी बाहि खां, कोयले जी बाहि खां ऐं गंद कचिरे वारी बाहि खां वधीक तेज़ आहे। मतिलबु त बाहि में फ़र्क़ु हूंदो आहे। ऐं सोने मोहम्मद फरमायो, जहन्नुम जी बाहि दुनिया जी बाहि खां 70% ज़्यादा गरम ऐं शिद्दत वारी आहे। दुनिया जी बाहि खां बि इंसान केतिरो डिॼंदो आहे, बाहि न लॻी वञे, साड़े न वञे। जेकॾहिं को माण्हू सड़ी थो पए बाहि में, 60-70% सड़ी वञे त डॉक्टर बि जवाबु ॾींदा आहिनि त हाणे इन जो बचणो मुमकिन न आहे। ऐं जहन्नुम जी बाहि में जेको वञे त इहा आम शइ न आहे, ख़तरनाक शइ। हुज़ूर अलैहिस्सलातु वस्सलाम फरमायो, क़यामत जे ॾिहाड़े सभ खां घटि दर्जे जो जेको जहन्नुम जो अज़ाब आहे, घटि दर्जे जो नॉर्मल अज़ाब, उहो इहो आहे त जहन्नुमी शख़्स खे, जहन्नुम जे हक़दार माण्हू खे क़यामत जे ॾिहाड़े सभ खां पहिरियां जहन्नुम जी जूती पाराई वेंदी, जहन्नुम जी चप्पल। ऐं जॾहिं उहो जहन्नुमी शख़्स जहन्नुम जी जूती पाईंदो, उन जो तरो बि बाहि जो, उन जूं वाॻियूं बि बाहि जूं। जीअं उहो जूती पाईंदो त उन जूती जी शिद्दत सां उन जो दिमाग़ ईअं उॿरंदो जीअं चुल्ह जे मथां हांडी उॿरंदी आहे, शिद्दत सां। इहो रिसेप्शन वारो अज़ाब आहे। अञा जहन्नुम अॻिते आहे। रिसेप्शन जो एतिरो ख़तरनाक आहे। ऐं उहो शख़्स ईअं सम्झंदो शायदि जहन्नुम जो सभ खां ख़तरनाक अज़ाब मूंखे मिले थो पियो, सिर्फ़ु जंहिंखे जूती पाराई वई आहे। त इहा शइ आम न आहे। अल्लाह तबारक व तआला को, अल्लाह जे अज़ाब को हर इंसान खे ॾिजणु घुरिजे। पंहिंजे पाण खे बि बचाइणो आहे, पंहिंजे ॿारनि बच्चनि खे, पंहिंजी औलाद खे, पंहिंजे रिश्तेदारनि खे बि बचाइणो आहे। दुनिया में इंसान राहत जे लाइ, सुकून जे लाइ केतिरी कोशिश कंदो आहे, मिल्कियत जमा कंदो आहे, कारोबार कंदो आहे, मज़दूरी कंदो आहे त कंहिं तरीक़े सां मूंखे राहत मिले, सुकून मिले। ऐं नबी अलैहिस्सलातु वस्सलाम फरमायो, जेको अल्लाह जो नाफ़रमान बानो आहे, क़यामत जे ॾिहाड़े हिकिड़े अल्लाह जे नाफ़रमान बाने खे साम्हूं पेश कयो वेंदो, जंहिं सॼी ज़िंदगी राहत में गुज़ारी, सुकून में गुज़ारी, आयाशी में गुज़ारी, काई उन तकलीफ़ दुनिया में न ॾिठी, ऐसिन में रहियो ऐं राहत ऐं सुकून में रहियो, काई उनखे ज़िंदगी में परेशानी न हुई, पैसो उन वटि जाम, लेकिन उहो अल्लाह जो नाफ़रमान बानो जॾहिं अल्लाह जी कोरट में पेश थींदो
पोइ अल्लाह जा फ़रिश्ता उनखे हिकिड़ो गोतो हणाईंदा जहन्नुम जो, जहन्नुम जे अज़ाब जो। जॾहिं हिकिड़ो गोतो जहन्नुम जो उनखे लॻंदो ऐं उनखे कढी करे उनखां पुछा कंदा, ॾे हाल ज़िंदगी में कॾहिं तूं राहत ॾिठी, कॾहिं तूं सुकून ॾिठो? जंहिं 70 साल 80 साल सुकून गुज़ारियो, हिकिड़े जहन्नुम जे गोते सां उहो चवंदो ख़ुदा जी कसम मां कॾहिं राहत ऐं सुकून ॾिठो ई न आहे, त हूंदो छा आहे? हिकिड़े गोते सां। जंहिं राहत ऐं सुकून जे लाइ असां दुनिया जे अंदरि हिक ॿिए सां विढ़ूं था, झेड़ा कयूं था, मिल्कियत जमा कयूं था, रिश्वत वठूं था, कूड़ ॻाल्हायूं था, फराड कयूं था, इहो सॼो ज़िंदगी जो सुकून जहन्नुम जे हिकिड़े गोते सां ख़तम थी वेंदो। पोइ ज़िंदगी जो समूरो सुकून इंसान खां विसरी वेंदो त राहत छा आहे। ऐं जेकॾहिं दुनिया जे अंदरि को बानो तकलीफ़ में आहे, परेशान आहे, उन जे मथां हालात आहिनि, उन जे मथां परेशानियूं आहिनि, लेकिन उहो अल्लाह सां जुड़ियल आहे, सोणे मुहम्मद जी ग़ुलामी में आहे, अल्लाह जे दर ते अचे थो पियो, अल्लाह जी फरमा बरदारी करे थो, क़यामत जे ॾिहाड़े उन शख़्स खे बि पेश कयो वेंदो। सॼी ज़िंदगी ॾुखनि में गुज़ारे, परेशानियुनि में गुज़ारे, हालात आया, लेकिन कॾहिं बि अल्लाह जे दर खे उन न छॾियो। हर वक़्तु अल्लाह जी इबादत में मशगूल आहे, चाहे कुझु बि हुजे, ग़ुरबत हुजे या आसानी हुजे, हर हाल में उहो अल्लाह सां जुड़ियल आहे। ऐं उनखे क़यामत जे ॾिहाड़े अल्लाह जा फ़रिश्ता जन्नत जो हिकिड़ो सैर कराईंदा, चंद घड़ियुनि जो सैर। ऐं उन जन्नत जे सैर सां उन जे जिस्म खे, उन जी रूह खे एतिरो सुकून मिलंदो, सॼी ज़िंदगी जूं तकलीफ़ूं उन खां विसरी वेंदियूं। पोइ अल्लाह जा मलाइका उन खां पुछा कंदा, ॾे हाल का तकलीफ़, का परेशानी? सॼी ज़िंदगी ॾुख में गुज़ारे, परेशानियुनि में गुज़ारे, हालात मुश्किलात आया, लेकिन तॾहिं बि उहो चवंदो ख़ुदा जी कसम, जन्नत खां मोटण खां बाद उहो चवंदो त मां कॾहिं का परेशानी न ॾिठी आहे। परेशानी हूंदी छा आहे, तकालीफ़ हूंदियूं छा आहिनि? जन्नत जे हिकिड़े गोते सां उन खां हर शइ विसरी वेंदी। त दुनिया जे अंदरि मुश्किलात अचनि, कुझु बि अचे, परेशानी थिए, लेकिन हमेशह इंसान अल्लाह जे दर खे न छॾे, हर वक़्तु अल्लाह जे दर ते अचे, सोहणे नबी जी ग़ुलामी में हुजे। इहे आरज़ी मुश्किलात आहिनि, सिर्फ़ साह ते इहे मुश्किलात आहिनि। साह ख़तमु थियो, इंसान मरी वियो त मुश्किलात बि ख़तम थी वियो। इन जा तसव्वुरात इंसान जे ज़हन में हुजनि त मूंखे अल्लाह जे साम्हूं पेश थियणो आहे। हिकिड़ी हदीस पाक में सोहणे मुहम्मद फरमायो त अल्लाह जे जहन्नुम जे अंदरि हिकिड़ो नांग हूंदो। मुस्नद अहमद जी हदीस आहे। जहन्नुम जे अंदरि हिकिड़ो नांग हूंदो ऐं उन नांग जी जसामत कद उठ, बुख़्ती उठ जे बराबरि हूंदो। काॾे नांग ऐं काॾे बुख़्ती उठ, हिकु ख़ासि नस्ल जो उठ हूंदो आहे, ताक़तवर जसीम उठ हूंदो आहे। त जहन्नुम जे नांग जो कद, जसामत बुख़्ती उठ जेतिरो। ऐं सोहणे मुहम्मद फरमायो उन जो ज़हर एतिरो ख़तरनाक हूंदो, जॾहिं उहो हिकिड़े जहन्नुमी खे हिकिड़ो डंग हणंदो, उन ज़हर जी शिद्दत जे करे उहो जहन्नुमी 40 साल तड़पंदो। हिकिड़े डंग जे करे 40 साल। ऐं हिते असां 40-50 साल जी ज़िंदगी जे लाइ अल्लाह जा नाफ़रमान बणिया वेठा, सोणे नबी जी ग़ुलामी खे छॾियूं वेठा आहियूं, सोणे नबी जी इताअत खे छॾियूं वेठा आहियूं। इहा सॼी राहत ऐं सुकून हिकिड़े नांग जे डंग सां ख़तमु। जहन्नुम जे अंदरि हिकिड़ो विछूं बि हूंदो ऐं उहो विछूं जसामत ऐं कद में खच्चर जे बराबरि हूंदो। जॾहिं उहो विछूं कंहिं जहन्नुमी खे डंग हणंदो त उन विछूं जे डंग जो असरु उहो जहन्नुमी 40 साल ताईं महसूसु कंदो। त अल्लाह जी अदालत में हर इंसान खे पेश थियणो आहे। जॾहिं इहा जहन्नुम, जॾहिं मौत, अल्लाह जा फ़रिश्ता, अल्लाह जी अदालत, क़यामत जो ॾींहुं इंसान जे दिलि ऐं दिमाग़ में हूंदो, उहो दुनिया जे अंदरि कॾहिं बि करप्शन न कंदो, फराड न कंदो, बेईमानी न कंदो, कंहिंसां कूड़ न ॻाल्हाईंदो, कंहिंखां रिश्वत न वठंदो। छो त हुनखे ख़बर आहे मूंखे अल्लाह जे साम्हूं पेश थियणो आहे, मूंखे हिसाब किताब ॾियणो आहे।
त पोइ उहो इंसाफ़ सां कमु वठंदो, चाहे कहिड़े बि उहिदे ते हुजे, कहिड़ी बि सीट ते हुजे, कंहिं बि ज़िम्मेदारी ते हुजे, पर जॾहिं उन जे ज़हन में इहो हूंदो त मूंखे हिकिड़े ॾींहुं चाहे 70 साल दुनिया में रहां या 100 साल रहां, पर अल्लाह जी कोरट में पेश थियणो आहे, पोइ उहो दुनिया जे अंदरि गड़बड़ न कंदो, उहो दुनिया जे अंदरि बेईमानी न कंदो। त अल्लाह साईं फरमायो या अय्युहल्लज़ीना आमनू कू अनफुसकुम व अहलीकुम नारा, पंहिंजे पाण खे बि जहन्नुम खां बचायो, पंहिंजे रिश्तेदारनि खे बि जहन्नुम खां बचायो। अॼु असां पंहिंजे ज़ात जे लाइ, पंहिंजी औलाद जे लाइ दुनिया जी केॾी फ़िक्र कयूं था। मुंहिंजे ॿार जो मुस्तक़बिल बणी वञे, फ्यूचर सिक्योर थी वञे, इन जे लाइ केतिरी कोशिश आहे, केतिरो ख़र्च आहे, पर आख़िरत जी कंहिंखे ई फ़िक्र न आहे। कोई परेशान न आहे त मुंहिंजे ॿार जी, मुंहिंजी औलाद जी आख़िरत जो छा थींदो। हिकिड़ी औरत आई कंहिं बुज़ुर्ग वटि, फरमाए साईं मुंहिंजा ॿार नमाज़ नथा पढ़नि, बेनमाज़ी आहिनि, मां चवान थी उथारियान थी पर उथनि नथा, छा कयां, को वज़ीफ़ो ॿुधायो। त बुज़ुर्ग फरमायो तूं कीअं थी उथारे, त हुन चयो मां चवान थी मोहब्बत में बचा उथो नमाज़ पढ़ो, नथा उथनि, नथा अचनि। पोइ उन बुज़ुर्ग फरमायो त जेकॾहिं तुंहिंजे घर में बाहि लॻी वञे, पोइ तूं पंहिंजनि ॿारनि खे कीअं उथारींदी। पोइ उन औरत चयो ज़ाहिर आहे बाहि लॻल हूंदी हर तरफ़, त मां उन्हनि खे कंहिं बि तरीक़े सां पाणी हारणो पियो, लितर हणा पिया, धिका ॾियणा पिया, पटणो पियो बि उथारींदसि। त बुज़ुर्ग फरमायो त इहा दुनिया जी बाहि जे लाइ तूं एतिरो फ़िक्रमंद थी उन्हनि खे उथारे दी, हाणे इहो सोच इहे नमाज़ छॾे करे जहन्नुम जी बाहि में सड़ंदा, हाणे ॿुधाए कीअं उथारींदी। जॾहिं इहो तसव्वुर हूंदो न असांजे दिमाग़ में, असांजे ॿार नमाज़ न पढ़ी आहे, केॾो वॾो नुक़सानु कयो आहे। हिकिड़ी नमाज़ माण्हू जी क़ज़ा थी वेंदी आहे, उहो ईअं आहे ॼण त उनजी सॼी मिल्कियत, सॼी मालो मता, घर बार औलाद हर शइ फ़ना थी वई। एतिरो हिकिड़ी नमाज़ जे छॾण जो नुक़सानु आहे।